फरीदाबाद रिपोर्टर अली हसन चांडियो। फरीदाबाद में बिना जवाज़ गोठाणे खे गिरफ़्तार करे मुबैना तौर गुम करण ऐं पुलिस ख़िलाफ़ एहतजाज। एसएसपी दादू खान जांच जो मुतालबो गोठाणे माजिद चांडियो खे आज़ाद करण जी घुर कई। तफ़सील मूजिब गोठ आलीवाल जे रहवासी माजिद चांडियो पुट अली अकबर चांडियो खे बिना जवाज़ फरीदाबाद एसएचओ शहर मां गिरफ़्तार करे मुबैना तौर गुम करण ऐं पुलिस ख़िलाफ़ गोठाणे संदसि जे भाउ रब्बा अत चांडियो नेशनल प्रेस क्लब फरीदाबाद पहुची एहतजाज कंदे इल्ज़ाम हणंदे चयो आहे त फरीदाबाद एसएचओ शहर मां मुंहिंजे भाउ माजिद चांडियो खे बिना वर्दीअ जे गिरफ़्तार करे कार में खणी गुम करे छॾियो आहे। हिन चयो त असांजी दुश्मनी आहे किथे मुंहिंजे भाउ माजिद चांडियो असांजा मुख़ालिफ़ धुर उमीद अली चांडियो पुलिस खे रिश्वत ॾेई गुम कराए छॾियो आहे। हिन चयो त असांखे पुलिस ॿुधाइण लाइ तयारु न आहे। हिन चयो त मुंहिंजो भाउ माजिद चांडियो खे कुझु बि थियो त उनजो ज़िम्मेवार फरीदाबाद पुलिस आहे ऐं हुन IG CNDIG हैदराबाद SSP दादू खां मुतालबो कयो त जांच कराए मुंहिंजे भाउ खे ज़ाहिर करे आज़ादु कयो वञे। होॾां फरीदाबाद SHO अब्दुल मजीद ब्रोई सां राब्ते जी कोशिश कई पर फ़ोन अटेंड न कई। रिपोर्ट शाज़ अली मीरानी शिकारपुर। SSP शिकारपुर डॉक्टर मोहम्मद इमरान खान जी सदारत हेड डिपार्टमेंटल प्रमोशन कमेटी जो इजलास SSP ऑफिस में मुनक़द कियो वियो। शिकारपुर पुलिस जे 131 कांस्टेबलनि खे हेड कांस्टेबल जे उहिदे ते तरक्की ॾिनी वई। IG सिंध पुलिस रफ़त मुख्तियार राजा ऐं DIG लाड़काणो रेंज नासिर आफ्ताब जे हुक्मनि जी रोशनी में पुलिस जवाननि जी तरक्की लाइ ख़ासि डिपार्टमेंटल प्रमोशन कमेटी जोड़ी वई। ॼाणायल डिपार्टमेंटल प्रमोशन कमेटीअ जे सरबराह SSP शिकारपुर डॉक्टर मोहम्मद इमरान खान ऐं कमेटीअ जे ॿियनि मेंबरनि DSP हेडक्वार्टर मोहम्मद अली सुमरो PDSP सैद हाजन शाह DSP कंप्लेंट सील ख़ालिद हुसैन रयो ऐं शीट क्लार्क मुमताज़ अली अवान कमेटी में पेश थियल कांस्टेबल्स जी सर्विस शीट घुर्बल क़ाबिलियत जो जाइज़ो वरितो। कमेटी पारां मुकमल जांच पड़ताल खां पोइ ज़िले शिकारपुर जे सीनियर 131 अहलकारनि में लिस्ट C1 जा 116 लेडीज़ ऐं 2 लिस्ट C2 जा 13 कांस्टेबल शामिल आहिनि जिन खे हेड कांस्टेबल BPS नव में तरक्की ॾिनी वई आहे। SSP शिकारपुर डॉक्टर मोहम्मद इमरान खान तरक्की याफ़्ता पुलिस अहलकारनि खे मुबारकबाद ॾींदे वधीक नेक ख़्वाहिशनि जो इज़हार कयो ऐं खेनि हिदायत कई त पंहिंजा फ़र्ज़ ईमानदारी ऐं सचाई सां सर अंजाम ॾियो। सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमन। PTI ज़िले सिजावल पारां इलेक्शन में मुबैना धांधली ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। PTI ज़िले सिजावल जे सदर अब्दुल रहमान मेहरबर सैयद मुमताज़ अली शाह बुखारी जनरल सेक्रेटरी दानिश दीदार पठान इमरान शाह राजा शोरो शहबाज मला शाहिद मामण ऐं ॿियनि जी अॻवानी में कारकुननि सां गॾु सूरत सिजावली प्रेस क्लब ते एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते साफ़िन सां ॻाल्हाईंदे अॻवाणनि चयो त PTI सां वॾी नाइंसाफ़ी कई वई आहे। पोलिंगनि में PTI जा उम्मीदवार खटे विया। उतां जे माण्हुनि राति विच में इंतिज़ामिया जी मदद सां पोलिंग्स तां कूड़ा ठप्पा हणी असांजी खटियल उम्मीदवारनि खे हथरादू हारायो वियो। असां अहिड़ी इलेक्शन खे रद्द करियूं था। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान ऐं सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खे मुतालबो कयूं था त असांजो मैंडेट चोरायो वियो आहे। असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। मीरपुर ख़ास रिपोर्ट सूमार समय जो PTI जो एहतजाज पाकिस्तान तहरीक इंसाफ मीरपुर ख़ास पारां आम चूंडुनि में मुबैना धांधली ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई। मार्केट चौक ते धरणो हयो वियो जंहिंमें डिवीज़नल ऐं ज़िले उहिदेदारनि पिणु ख़िताब कयो। पाकिस्तान तहरीक इंसाफ पारां आम चूंडुनि में मुबैना धांधली खे धांधली करार ॾिनो पियो वञे। ज़िले सदर आफ्ताब कुरैशी ऐं सीनियर मक़ामी अॻवाननि जी अॻवानी में इंसाफ हाउस खां मार्केट चौक ताईं एहतजाजी रैली कढी बाज़ार चौक ते धरणो हयो वियो। मुबैना धांधली ख़िलाफ़ एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। डिवीज़नल ऐं ज़िले उहिदेदारनि कारकुननि खे ख़िताब कंदे चयो त इलेक्शन में धांधली कई वई आहे ऐं असांजे मैंडेट सां ख़यानत कई वई आहे। इलेक्शन में मोहब्बत नाइंसाफ़ी केस ऐं ग़ैर मुनसिफ़ानी रवैयो कप्तान रांदीगरनि ऐं आम शहरियुनि खे परेशान करे छॾियो आहे। सच जे रस्ते ते हलण जी धरणे में शरीक कारकुननि इमरान खान जे हक़ में नारेबाज़ी कंदा रहिया। ऐवान साफ़त सूमार समय जो। खैबर रिपोर्ट अजीज़ गुल खैबर मदरसा जामिया फातिमातुल ज़हरा खैबर में दारुल फलाह ट्रस्ट खैबर जे तरफ़ां खैबर ऐं ॿियनि शाख़ुनि में 80 इज्तिमाई शादी जी तक़रीब थी गुज़रे। तक़रीब जो मेहमान ख़ासि मौलाना फ़हीम दीन कुरैशी इमाम ख़तीब मोहम्मद बिन कासिम मस्जिद सिंधी मुस्लिम सोसाइटी उस्ताद अल हदीस जामिया फ़ारूक़िया कराची जिन हुई। उन मौक़े ते मुफ्ती अहमद ख़ान सहतो चयो त जामिया फातिमातुल ज़हरा मदरसे जूं मटियारी ज़िले में 12 शाख़ूं कमु करे रहियूं आहिनि जंहिंमें 2477 शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं दीनी इल्मु पिराए रहिया आहिनि ऐं 86 उस्ताद ऐं आलिमियाणियूं मुक़ररु कयूं वयूं आहिनि। हिन जो त दारुल फलाह ट्रस्ट जे ज़ेर निगरानी हिन वक़्त ताईं 495 जोड़नि जी इज्तिमाई शादियूं करायूं वयूं आहिनि। ॾाज जे सामान में कचनि
जे सामान डिनर सेट, वाटर कूलर, खट, बिस्तरो, जानमाज़, क़ुरान पाक, कपड़नि जा वॻा ऐं ॿियो सामान ॾिनो वियो। उन मौक़े ते निकाह जो ख़ुतबो मौलाना फ़हीमुद्दीन कुरैशी जेल पढ़ियो। सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमण सिजावल में न्यू ईयर 2024 क्रिकेट टूर्नामेंट फाइनल मेहमानी ख़ास डिप्टी कमिश्नर अब्दुल वाजिद शेख रांदीगरनि खे इनाम ॾिना। DC पारां ॾियार ग्राउंड जी बहितरी ऐं स्पोर्ट्स मटीरियल ॾियण जो ऐलान। सिजावल में नए साल जे मुनासिबत सां न्यू ईयर 2024 क्रिकेट टूर्नामेंट जो फाइनल मैच ॾियार ॻोठ क्रिकेट ग्राउंड ते थियो, जंहिंमें लगारी लाइन 7 जे नुक़सान ते 10 ओवरनि में 125 रन्सूं ठाहियूं, जॾहिं त प्रिंस खालसा 6 जे नुक़सान ते 126 रन्सूं ठाहे फाइनल खटे वरितो। मैन ऑफ दी मैच सागर 82 रन्सूं ठाहियूं। फाइनल जे मेहमान ख़ास डिप्टी कमिश्नर सिजावल अब्दुल वाजिद शेख फातिह टीम ऐं रांदीगरनि में कैश इनाम ऐं ट्रॉफियूं ॾिनियूं वयूं। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर अब्दुल वाजिद शेख चयो त सिजावल जे रांदीगरनि में वॾो टैलेंट मौजूदु आहे। रांदीगरनि खे फ़रोग़ ॾियण लाइ ज़िले इंतिज़ामिया भरपूर क़दम खणी रही आहे। DC पारां ॾियार ग्राउंड ते पक्की पिच ठाराए ॾियण समेत ॾियार क्लब लाइ स्पोर्ट्स मटीरियल किटूं ॾियण जो ऐलान कयो। उन मौक़े ते ऑर्गेनाइज़र मोहम्मद बारड़ अहमद पारहेड़ी, हनीफ़ मल्ला, बाबू जान कंडरा, उमर खटी, इस्माइल मेहरबर, ग़ुलाम हुसैन मेहरबर समेत मैदान ते रांदीगर ऐं रांदि जा शौक़ीन वॾे तादाद में मौजूदु हुया। शिकारपुर रिपोर्ट रियाज़ अली मीरानी। शिकारपुर लॻोट रहीम शहरवासी शहर बरादरी जो ज़रिए ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। उन मौक़े ते मीडिया आॾो दाईंदे एहतजाज कंदड़नि हुमेर शहर, कहर शहर, मेजर शहर ऐं शेर शहर इल्ज़ाम हणंदे चयो त असांजे ॻोठ वाइरा 5 हाजिरेब ज़रिए ज़मीन आहे, जंहिं जा काग़ज़ात बि असां वटि मौजूदु आहिनि। उन बावजूदि बि ॻोठ जो बाअसर वॾेरो असांजी बजीरेब ज़रिए ज़मीन ते कब्ज़ो करण जी कोशिशि करे रहियो आहे। हिननि चयो त असां मिसकीन पोरियत आहियूं। हद जी पुलिस बि उन्हनि सां बेट बणियल आहे, जॾहिं त पुलिस जे ज़ोर ते असांजे 9 ॼणनि मथां कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि। असांजी फ़रियाद न पई वरिती वञे, असांखे हिरासा कयो पियो वञे। हिननि आला अख़्तरनि खां घुर कई त असांजी ज़रिए ज़मीन ते कब्ज़ो ख़तमु कराए, पुलिस खां तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं दाख़िल केस ख़तमु कराए ॾिना वञनि। मीरपुर ख़ासि रिपोर्ट सूमार समय जो हमीदपुर कॉलोनी जी घिटियुनि जी हालत बद सूरत गंदे पाणी जे करे बिस्मिल्ला मस्जिद जी घिटीअ में बीठल आहे, पर हामिदपुर कॉलोनीअ जी हालत बदतर आहे। महिरबानी करे म्यूनिसिपल इंतिज़ामिया मीर DC साहब ऐं नवं चूंडियल MNA पीर आफ्ताब शाह जीलानी साहब ऐं MPA हरी राम साहब खे घुर्जे त हिन मामले ते ख़ासि तवजो ॾियनि त जीअं ई तव्हां चूंडिजी आया ही सूरत हाल हिन शहर में ख़ासि करे हमीदपुर कॉलोनीअ में माण्हुनि खे मुश्तइल करण लाइ कई पई वञे। ऐवान सहाफ़त सूमार समय जो। मेयर PP अॻवान इम्तियाज़ अली पाशा ख़ान बुट ऐं MPA फ़याज़ अली बुट जी पुफीअ जी वफ़ात ते सैयद शेर मोहम्मद साईं लखियारी, सिंध प्रेस क्लब मेहर सरपरस्त MD मुनील लाशारी, डिप्टी जनरल सेक्रेटरी नसरुल्ला सोलंकी, नादरा ऑफिसर परवेज़ हालो, सैयद अख्तियार शाह वडेरो, ख़ालिद हुसैन तुनियो, सैयद तनवीर शाह, सीनियर साफ़ी सुहेल अब्बासी, मोहरम खान सोलंकी, DHO जामशोरो, डॉक्टर इमामदीन खोसो, MS तारका अस्पताल मेहर, डॉक्टर हिदायतुल्लाह खोसो, बख्त हुसैन छावरी ऐं डॉक्टर इजाज़ शेख बुट हाउस ते पहुची दुआई मग़फ़िरत घुरी वई। ॿिए तरफ़ बुट हाउस ते ताज़ियत जो सिलसिलो जारी रहियो। ब्यूरो चीफ ज़िला दादू साहब खान हालो जी रिपोर्ट मुताबिक़ पाकिस्तान तहरीक इंसाफ मरकज़ तरफ़ां सॼे मुल्क में पुरअमन एहतजाजी काल ते दादू PTI ज़िले सदर हैदर सियाल, फोकल पर्सन रियाज़ चांडियो, प्रेस सेक्रेटरी मोहम्मद इब्राहिम चांडियो, मोहम्मद सालिह लगारी, तालका सदर मोहम्मद अयूब खोसो, सिटी सदर अब्दुल वहाब सांगी, रियाज़ अहमद जतोई, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो, रियाज़ अली झतियाल, PS 80, असगर अली शेख, PS 81 जो उम्मीदवार अब्दुल मजीद खोसो, डॉन मुर्जा चांडियो, अब्दुल रहमान सांगी, अब्दुल अज़ीज़ सांगी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मुल्क में किरायल इलेक्शन जे नतीजनि में धांधले ख़िलाफ़ मेहण में पुरअमन एहतजाजी रैली कढी वई। PTI अॻुवाण ख़िताब कंदे चयो त PTI चेयरमैन इमरान ख़ान जे मुल्क गीर एहतजाजी काल ते अॼु पुरअमन रैली कढी वई आहे। असांजी रैली कढी एहतजाज करण जो मक़सदु उहो आहे त 2024 जी थियल इलेक्शन में धांधली करे अवामी मैंडेट चोरी कयो वियो आहे। असांजो मुतालबो आहे त PTI जूं चोरायल सीटूं वापसि करायूं वञनि। उहो मुतालबो हर पाकिस्तानी वकील, उस्ताद, शागिर्द, हारी मज़दूर सां गॾु लिखियल पढ़ियल ऐं शऊर रखंदड़ नौजवाननि जो आहे। मुल्क जी अवाम जी वोट जो क़दुरु कयो वञे। जेकॾहिं ईअं न कयो वियो त पूरे मुल्क जो अवाम रोडनि ते निकिरी ईंदो ऐं मुलविस इदारनि खां पंहिंजी चोरी थियल वोट जो हिसाबु वठंदो।